ही ताइवान जाओ चांग हेसेन आहे जंहिंखे केतिरनि ई ॾहाकनि पुॼाइणा ताइवान वासी गद्दार बाॼोकण ऐं अमेरिका जो एजेंट ऐं ॿियनि केतिरनि ई नालनि सां यादि कनि था। पर चांग जो चवणु आहे त खेसि केतिरनि ई नालनि सां यादि कयो वञे हिन खे को बि फ़र्क़ु नथो पवे। हू ताइवानी आहे, हू चीनी आहे ऐं ताइवान सां मोहबत करे थो ऐं हिन इन वक़्तु उन ॻाल्हि खे अहमियत ॾिनी त ताइवान जे ॿिन्ही किनारनि ते चीनी आबाद आहिनि ऐं हिन खे इहो पसंदि न आहे त ॿितरफ़ी वेड़ थिए ऐं ॿिन्ही तरफ़नि ते वसंदड़ चीनी पाण में विड़ी मरनि। ताइवान जाए चांग हेसियन जी कहाणी बि दिलचस्प आहे। ही अहिड़े शख़्स जी कहाणी आहे जंहिं मुल्क खे बचाइण लाइ मुल्क सां गद्दारी कई। थियो कुझु ईअं त 1988 में जॾहिं ताइवान एटम बम ठाहिण जे वेझो पहुतो तॾहिं चांग ताइवान मां भॼी वञी अमेरिका पहुतो जिते हिन एटम बम जी तयारी जो राज़ ज़ाहिर कयो। अॻूणो कर्नल चांग 1988 खां हिन वक़्त ताईं अमेरिका में आहे। हाणोके वक़्त वांगुरु 3 ॾींहंनि में बि अमेरिका ऐं ताइवान जी चीन दुश्मनी करे पाण में वेझड़ाई हुई, पर इहा अमेरिका खे सुध न हुई त को ताइवान एटम बम तयारु करण जी कोशिश में आहे। जॾहिं त एटम बम जी तयारी मुतलिक़ इहो पिणु ताइवान पारां सम्झो पियो वियो त हिन चीन वटि 60 वारे ॾहाके खां एटम बम मौजूदु आहिनि, जंहिं करे ताइवान पारां पाण मथां एटम बम करण जे ख़ौफ़ खां एटमी ताक़त थियण जी कोशिश कई वई। जॾहिं त इहो बि यादि रहे त हिन समूरे मंज़रनामे खां अॻु 1949 जे गरू वेड़ करे चीन ऐं ताइवान जुदा थिया हुआ, पर हिन वक़्त ताईं चीन ताइवान खे पंहिंजो हिसो सम्झंदो आहे। जॾहिं ताइवान ऐं चीन में बयानी तकरार जारी हो उन वक़्तु अमेरिका खे हिन ख़ौफ़ वराए वरितो हो त किथे ताइवान बि एटमी हथियारनि जी दौड़ में अॻिते न अचे। ताइवान जे एटमी प्रोग्राम खे रोकण लाइ अमेरिका पारां वक़्तायती हिकमत अमली पंहिंजाए चांग खे पंहिंजे पासे कयो। इन वक़्तु 1980 वारे ॾहाके जी शुरूआती ॾींहंनि में अमेरिकी ॻुझे इदारे CIA पारां चांग खे पंहिंजे तरफ़ कयो वियो। जंहिं वक़्तु चांग अमेरिका लाइ कमु करणु शुरू कयो उन वक़्तु हू ताइवान जे इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर रिसर्च जो डिप्टी डायरेक्टर हो ऐं खेसि ताइवान जे बहितरीन एटमी साइंसदान तौरु सुञातो वेंदो हो। संदसि ज़िंदगी आसाइश भरियल हुई। संदसि चवणु हो त 1986 में चेरनोल जी तबाहीअ वारे वाक़िए खां पोइ हू उणितुण जो शिकार हो त ताइवान खे एटमी हथियार ठाहिणु घुरिजनि या न। चांग जो वधीक चवणु आहे त हू अमेरिका जे हिन दलील जो हामी हो त एटमी प्रोग्राम रोकणु अमन लाइ इंतिहाई ज़रूरी आहे, जेको चीन ऐं ताइवान ॿिन्ही जे मफ़ादनि लाइ हिकु जेतिरो ई अहमियत जोॻो अमल हो। BBC खे ॾिनल इंटरव्यू में संदसि वधीक चवणु आहे त उन ॻाल्हि खां वधीक अहम ॻाल्हि साणस लाइ तहफ़ुज़ ॾियण जी बि हुई जंहिं बैदि हिन ताइवान मां निकिरण लाइ सोचियो। सभ खां अॻु हिन पंहिंजी घरवारी ऐं ॿारनि खे जापान मोकिलियो, जंहिं बैदि पाण बि 8 जनवरी 1988 ते टोक्यो रवानो थियो, जितां पोइ CIA जे जाली पासपोर्ट ते अमेरिका रवानो थियो। चांग ताइवान मां जापान ऐं पोइ अमेरिका पहुचण शर्त जीअं ई एटम बम ठाहिण मुतलिक़ तस्दीक कई ऐं वधीक मालूमात अमेरिकी अख़्तियारियुनि हवाले कई, उन वक़्तु हिकु महीने अंदरि चांग पारां ॾिनल मालूमात जे आधार ते अमेरिका ताइवान ते दॿाउ वधायो ऐं ताइवान जो एटमी प्रोग्राम बंदि कराए छॾियो। जॾहिं त इहो बि चयो पियो वञे त ताइवान खे हिन वक़्तु हिकु या 2 सालनि जो वक़्तु घुर्बल हो जो हू एटम बम ठाहे वठे हा। हिकु तरफ़ ताइवान जो एटमी प्रोग्राम बंदि थी वियो, ॿिए तरफ़ चांग पारां अमेरिका में रहाइश इख़्तियार कई वई। जंहिं वक़्तु केतिरनि ई ॾहाकनि जी ख़ामोशी खां पोइ चांग जो किताबु मार्केट में आयो, जंहिं वक़्तु ताइवान में इहो बहस शुरू थी वियो त जेको चांग ताइवान लाइ कयो इहो सही हो या ग़लति। हिन वक़्तु ताईं ताइवान में माण्हुनि जी विरायल राय आहे। हिकिड़नि जो ख़्यालु आहे त चांग एटमी जंग खां ताइवान खे महफ़ूज़ बणायो, जॾहिं त ॿियनि जो ख़्यालु आहे त चांग ताइवान खे दिफ़ाई हथियारनि खां महरूम कयो। पर चांग जो चवणु आहे त जेकॾहिं ज़िंदगी में खेसि ॿीहर अहिड़ो मौक़ो मिलियो त हू ॿीहर अहिड़े क़िस्म जो अमल कंदो, छो त हू जंग नथो चाहे ऐं ताइवान तोड़े चीन में रहंदड़ चीनीनि खे मरंदे बि नथो ॾिसी सघे। ताइवान जाओ चांग हेसियन ताइवान वासियुनि लाइ गद्दार आहे या हीरो, इहो फ़ैसिलो त ताइवान वासी कंदा, पर जंग व जदल खां साफ़ ऐं पाक माशरे जी अॾावत लाइ जिते एटमी हथियारनि जी फैलाव जी निंदा करे सघिजे थी, उते मुल्की वक़ार, मुल्की दिफ़ा ऐं मुल्की मफ़ाद खां को बि कमु या अमल करणु बहरहाल गद्दारी जे ज़िमरे में ज़रूरु अचे थो।